बिरशाह जे एरिया में मौजूद हाँ। इतने एक नंढड़ो पार्क ठहियल आहे जिते पानी पानी आहे। इर्द गिर्द थोड़ा वण अथसि ही पानी बीठो आहे, तालाब आहे। पानी भी ईअं साओ तव्हांखे नज़र ईंदो सफ़ा। बदकूं तरनि थियूं ओॾां पोयां ॿेड़ो भी बीठो आहे तफ़रीह जे लाइ। ॿी भी हिकिड़ी शइ ॾेखारियां तव्हांखे, विचां ई विचां रस्तो जेको आहे सो ॾिसो था तव्हां। ॿिए पासे ॿी जेको आहे सो कुंड ते वञण जे लाइ हीउ रस्तो ठाहियो वियो आहे ऐं तमामु ज़बरदस्त। हीअ बि शइ ॾेखारींदो हलां तव्हांखे। हीअ विचों रस्तो आहे, लाइटियूं वग़ैरह ॾिसी सघो था तव्हां। हेॾां भी पानी होॾां भी पानी, विच ख़ाली आहे हेठां भी। ऐं हिते माण्हू तफ़रीह जे लाइ ॿेड़े में चढ़नि था। ॿेड़ा तव्हांखे हिते ॿ ई नज़र ईंदा इन ई पासे जेको वीडियो तव्हां ॾिसी सघो था। ऐं हीअ साम्हूं ई साम्हूं हीअ मुजस्मो आहे। तमामु ज़बरदस्त सीनरी आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मां मौजूदु आहियां। परे परे ये घर नज़र अचनि था तव्हांखे, घर ठहियल आहिनि। ऐं हिन पासे ॾांहुं बंगड़ा बंगड़ा। ख़ूबसूरत आहे, ये शइ तमामु ख़ूबसूरत आहे।